साथियों, प्रोग्राम सांगिड़न सार तव्हांजी ख़िदमत में पेश कयो पियो वञे रेडियो पाकिस्तान मिठी जे स्टूडियोज़ मां। प्रोग्राम के साॻी सिक उकीर प्यार ऐं मोहब्बत सां ॿुधण लाइ अवां मिड़नी मानाई ते महिरबाननि जा लख थोरा। साथियों, कुछ माण्हू असांजी ज़िंदगी में तमाम घणा ख़ास हूंदा आहिनि जिन सां असांजे रूह जा रिश्ता ऐं दिल जुड़ियल हूंदी है। साथियों, जेकॾहिं उहे माण्हू असांजी ज़िंदगी मां निकिरी वञनि, असां खां जुदा थी वञनि, त उन्हनि जे वञण सां बज़ाहिर त असांजी ज़िंदगी मां कुझु नथो वञे, पर बचे बि कुझु नथो। साथियों, उन्हनि माण्हुनि जी जुदा थी वञण सां असांजी ज़िंदगी मां समूरियूं बहारूं मोकिलाए वञनि थियूं ऐं सभई ख़ुशियूं कसिजी वञनि थियूं। उहे माण्हू त असांजी ज़िंदगी मां निकिरी वञनि था, पर साईं मुंहिंजा असांजी दिलि मां उहे माण्हू निकिरी न आहिनि सघंदा। माण्हू असांजे दिलनि जे जहान में रहिजी वञनि था, को अहसास ऐं का यादि बणिजी। साईं मुंहिंजा कंहिं बि अहसास या यादि खे पंहिंजी दिलि सां मेसारणु बिल्कुलु आसान न आहे हूंदो उन्हनि सिटनि जियां त साह जा साथी तुंहिंजूं यादूं, साह जा साथी तुंहिंजूं यादूं, सारो माज़ी तुंहिंजूं यादूं, सभु कुझु मूंखां वियो आहे विसरी, सभु कुझु मूंखां वियो आहे विसरी, पर हिन बाक़ी तुंहिंजूं यादूं, पल पल पीड़ा भोगण तड़पण, पल पल पीड़ा भोगण तड़पण, माउ में काती तुंहिंजूं यादूं, शाम थियण सां ईअं अचनि थियूं, शाम थियण सां ईअं अचनि थियूं, ॼण घर जा भाती तुंहिंजूं यादूं। ज़िंदगीअ मां वञण वारा दिल मां त नथा निकिरनि, ज़िंदगीअ मां वञण वारा दिल मां त नथा निकिरनि। ॾिसी ख़ाली कखावां घर ऐं उजड़ियल कोठ बदर, जिते घुमंदा सजण हुया उहे घस था खाइण अचनि। ज़िंदगीअ मां वञण